नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लंडन में खबर ॾींदा हलूं त लंडन में मौजूद पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ जो चवणु आहे त परवेज मशरफ जे फ़ैसिले जे हवाले सां तबसरो उन खे पढ़ी करे पोइ कंदो। अञा ताईं नवाज़ शरीफ खे फ़ैसिले जे बारे में नाहे ॿुधायो वियो। लंडन में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जो रॉयल ब्रापन अस्पताल में तबी मुआइनो कयो वियो आहे। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ ॿुधायो त अॼु नवाज़ शरीफ जे दिलि जी टेस्ट थी आहे, जॾहिं त सूमर जे ॾींहुं ॿीहर पॉज़िटिव ऐं एमशन टेमोग्राफी ऐं PET स्कैन थींदो। ख़सूसी अदालत जे तरफ़ां संगीन गद्दारी केस में परवेज मुशरफ जी सज़ाए मौत क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻुवान शहबाज शरीफ जो चवण ते फ़ैसिले ते तबसरो इन खे पढ़ी करे कंदुसि। अञा ताईं नवाज़ शरीफ खे फ़ैसिले बाबति नाहे ॿुधायो। पंहिंजे घर भातियुनि जे जाइदादूं ज़ब्त थियण जे हवाले सां हिन जो चवणु आहे त जाइदादूं ज़ब्त थियण नेब न्याज़ी गठजोड़ जो नतीजो। इमरान ख़ान चाहे केतिरो बि ज़ोर लॻाए, अल्लाह ताला असांजो हामी ऐं नासिर आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ करप्शन साबित थी आहे त क़ौमी एहतसाब बैरो नेब सबूत सुप्रीम कोर्ट में पेश करे हा। इन जो चवणु आहे त नवाज़ शरीफ जी क़यादत में असां मुल्क जी ख़िदमत कई है। पाकिस्तान जी ख़िदमत जे बदिले में असांखे जेके बि तकलीफ़ूं खणियूं पयूं त खणंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।